अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़द अफ़लह मन तज़क्का सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। तमाम हम्द व सना तारीफ़ अल्लाह पाक है जो मालिक खालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे उन्हीअ जो मुल्क उन्हीअ जी मख़लूक़ उहो ई मालिक उहो ई ख़ालिक़ उहो ई माबूद उहो ई महबूद जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। बस एतिरो ई हुकुम थींदो कुन आसमान ज़मीन समंदर दरिया आसमान जी मखलूक लोहो कलम कुर्सी सिदरतुल मुंतहा अर्श व मुअल्ला ता तसरा खां वठी अर्श व मुअल्ला ताईं सारे जहान लाइ हुकुम थियो कुन थी फयकून उहा शइ थी पवंदी। या मालिक जो शान जेको शान बेमिसाल जंहिं शान में को अची नथी सघे बेशुमार जंहिंजो को शुमार आहे ई कोन ॻणींदे मोकिलींदे उमिरि पूरी थी वई कमा हक़ हो के शान बयान करे सघियो। हिन शान जी उन्ही खे ख़बर आहे जंहिं शान अता फरमायो ॿियो उन्ही खे ख़बर आहे जंहिंखे अता थियो। बेशुमार सलातो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमख़ार नबी ग़ैबदान नबी जे मथां यानी ॿुध जे ॼाण वारो नबी ही इल्म ग़ैब जो ज़ाती नाहे अताई अल्लाह ताला एतिरी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मथां अता फरमाई आहे वल्लाहु मुअती व अना कासिम फरमायो अल्लाह जी मुझे मथा आता है मां आता के तक़सीम करण वारो आहियां वंडी दड़ो आहियां विराही दड़ो आहियां ईंदड़
इन अता मां उन्हनि खे हिस्सो मिलंदो मुंहिंजी सरकार सां सही मोहब्बत छो त मोहब्बत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे मोहब्बत उन मक़ाम ते पहुचाए जिथे जो पहुची नथो सघे अॼु बि अहां में उहा लहर ॾिसण सिक जी मोहब्बत जी वक़्त जी हालात खां हर मुसलमान बि वाक़ुफ़ अॼु उहो दौर आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे अहिड़े दौर जे अंदरि अल्लाह पाक पंहिंजे करम में नवाज़ियो आहे पंहिंजा घर अल्लाह जे हवाले करे एक हक़ सच वारी महफ़िल में शरीक थियो आहे तुंहिंजो ईमान कामिल हर शइ जो दलील हूंदो आहे निशानी हूंदी आहे तव्हांजे ईमान जो अॼोको दलील आहे तव्हांजो ईमान कामिल आहे ईमान कामिल आहे त आख़िरत जे हारे तव्हां सभई नबी जी आगोश क़दम बेशुमार सलातो सलाम दरूद भी तो सलाम बिनन जो इन्हें ना है तो सलाम हाज़िर जलाया नबी अलैहिस्सलाम गायब बेशक सरकार जे हाय इन वक्त नंबर से सलाम जै तरफ दिल चाहींदी आ रब घुरंदो आहे उते पहुची सघंदा उन पहुचण में का देर न आहे मूं त वरी जंगला फरमायो पाण सरकार मदीना उन जंग में शरीक न थिया चंद साहबनि सां पंहिंजी मस्जिद में वेठा आहिनि सारो जंग जो नक्शो ॿुधाईंदा रहिया पाण ईअं फरमायो त उहो टुकड़ो अॼु जंग हली रही आहे सारो मौला करीम मुंहिंजो साम्हूं करे असां वेठा हुआसीं मस्जिद में उन हालात ॾिसी रहिया जेको जेको सहाबी शहीद थिए थो नालो खणी ॿुधाए रहिया त हीअ सभु अलाह जी अता आहे असां खुशी कयूं हर पैगंबर मथां खुदा जो कुर्ब हो पर सरकार जो जेको कुर्ब सो निरालो आहे इन अल्लाह फरमाए थो कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मौला और है ये असांजे नबी जो शान मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ करे थो खुदा जो कलाम प्यारो लॻो हर मूसा साइका कलाम ॿुधंदे ॿुधंदे वजद जी हालत में अची वियो जॾहिं होश आयो रब अरनी उज़ुर ले ओ मुंहिंजा मौला मूंखे करीब कर दीदार पंहिंजो करा खुदा फरमा लन तरानी मूसा तूं ॾिसी न सघंदे तुंहिंजी अख में असां उहो असर न रखियो आहे हीअ असांजे दिल भर जो शान आहे हज़ूर जो क़याम गुंबद ख़िरा में अल्लाह जी अता सां नज़र मुबारक हर तरफ पइजी रही आहे ईअं न आहे हीअ महफ़िल सरकार खां परे आहे ख़ुदा जी अता सां हीअ नज़र मुस्तफ़ा जे साम्हूं क़रीब आहे अॼु मुंहिंजो दिलबर तव्हांखे ख़ुदा जी अता सां ॾिसी रहियो आहे ऐं तव्हांजे लाइ हथ मथे खणी दुआ बि घुरी रहियो आहे वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जेकॾहिं तव्हां पंहिंजे मथां ज़ुल्म करे वियो जाऊक तुंहिंजी बारगाह में तोॾे अचनि तुंहिंजे क़रीब थियनि पोइ उते पहुची फस्तग़फिरुल्लाह अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरनि पोइ वस्तग़फिरुल्लाह रसूल मुंहिंजो रसूल बि उन लाइ शफ़ा जी दुआ
तो इन्हीं आयत असांखे समझायो तो को भी तालिब सिक रखी इन पार पहुंचे थो या पहुंचण जी ताकत कान्हे का दिल जो तवज्जो मदीने तैयबा में करे थो तो मदीना उन ला भी दुआ घुरी खुदा को माफ़ वठी ता नसीबा अवांजा हथ उभा आहिनि दिल भर मदीना वारे असांजा हथ उभा आहिनि अर्ज़ करो अल्लाह उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत बेशुमार सलात व सलाम जिनजो शुमार आहे ही न है ओ पाक दरूदा जंहिंमें ला शरीक बि शरीक अल्लाह जा तमाम फरिश्ता जेका मेराज वारी रात ही उन रात अल्लाह फरमायो त हर आसमान तां असांजो गुज़र थियो त चैन आंगुरनि जी विथी भी नहीं जो मलाइक दिखल अल्लाह ला शरीक ओ दरूद में शरीक है पर ये समूरा मलाइक मुझे दिल पर दरूद मोकिलियो टे नंबर में खुदा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो ए कलमे पढ़ण वारो ए मुझे जिक्र करण वारो सल्लू अलैहि हां बे मुझे नबी ते सलात मोकिलियो व सल्लिमु तस्लीमा ए खूब मुझे नबी ते सलाम मोकिलियो त मोमिनन के अल्लाह पाक सलात अला हुकुम फरमायो सलाम अला फरमायो इने न खुदा फरमायो त मदीने में पहुंची सलाम मोकिलियो जाते हो जो पाजो तहां जो कम त बुधर मदे नबी जो बेशुमार सलात व सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार गमन के टाण वारो दुखन के लाण वारो सरकार जी हर दुआ कबूल जैसे इरादे के खुदा जी जात पाक न मोटायो तो दुआ खुदा के तो मोटाए असां जेका नमाज पढ़ूं था मोहब्बतुल्लाह अल्लाहु अकबर तो इहो बैत नबी सां जो इरादो दुआ न है इरादो दौरान नमाज में सरकार को ख्याल आयो शोन अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो असांखे अता करे बस सरकार जो इरादो वही नाज़िल फलन वल्लयन्नक क़िबलतन तरदाहा जे क़िबले खां तू राज़ी तोखे ओॾे फेराईंदा वही नाज़िल थींदो हुयो कुरान ॿुधाईंदो हुयो सरकार नमाज में रुख अनवर के फेराए बैतुल्लाह जे मुंह जो जेके सहाबी मुक्तदी आ उन में साईं जे पुठियां अहिड़ी तरह नमाज पढ़ी त हे बैतुल्लाह जेको नबी जो इरादो आहे तेरे तो खुदा इरादे खे न मोटाए थो दुआ के खुदा कीअं मोटाईंदो तव्हां खुश नसीब आहियो तव्हां मूसा जी उम्मत न आहियो ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत न आहियो आदम जी उम्मत न आहियो दाऊद जी कंहिं पैगंबर जी तव्हां उन जी उम्मत आहियो जंहिंजो नालो मोहम्मद हज़ूर जा ज़ाती इसम बहन मोहम्मद अहमद ज़मीन ते मोहम्मद आसमान ते अहमद सैयदना ईसा अलैहिस्सलाम हज़ूर जो इस्म मुबारक वठी पंहिंजी उम्मत खे ॿुधायो व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम जन ईसा पुट मरियम ने फरमायो या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह अलैकुम ए बनी इस्राईलो मुझी रिसालत मुझी नबुवत मुझी पैगंबरी अहां तया महदूद या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह अलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन अत-तौरात एक किताब
तौरेत जेको नाज़िल थियो आहे मां आगे नाज़िल थियो आहे उनजो मां सचो कंदड़ हा मुबश्शिरम बिरसूलि याती मिन बाद इस्मुहु अहमद तव्हांखे मुबारक ॾियां थो ख़ुशख़बरी ॾियां थो मां खां बाद उहो रसूल ईंदो जंहिंजो इस्म हूंदो अहमद तो हजूर जा ज़ाती इस्म आहिनि हिकु मोहम्मद ॿियो अहमद ज़मीन ते मोहम्मद आसमान ते अहमद तो उन नबी जो दुआ इरादो अल्लाह पाक न मोटायो तो ये दुआ के मोटाइंदो तो अर्ज़ कुम तो जॾहिं गुनाहगार बंदो इन आयत खे ॾिसी दिल में सच्ची सदर करी इन पार तैयारी करे थो जॾहिं हरम में पहुचे थो पचण सां वो दुआ घुरे थो अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह उन्हीअ खां बाद मुंहिंजो रसूल हथ रखी दुआ घुरे थो वस्तगफर लहुम रसूल शफा जी दुआ घुरे थो तेरे नबी जो इरादो खुदा न मोटाए त दुआ कीअं मोटाईंदो अॼु अवां सभई साईं हो अल्लाह अल्लाह खुदा खे ॿालाइण वारा हो खुदा खे सॼण वारा हो खुदा को माफ़ी वठण वारा हो मदीने वारो साबित तव्हां जे लाइ हथ खणी दुआ अवां सभिनी खे मुबारक आहे हीअ महफ़िल का मामूली न है ये महफ़िल ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफ़िल करम ही करम रहम ही करम जेको खाली झोलियूं भरे ईंदो अल्लाह जे करम फज़ल सां झोलियूं रहम सां भरे तबीयत तमाम मुनासिब पंज ॾिहाड़ा ही कराची रहण मुंहिंजो फर्ज़ अल्लाह कंहिं तकलीफ़ में हुयो पंज ॾिहाड़ा टेशियो हलियो गुनाहगार डॉक्टरनि खे पंहिंजी तबीयत ॾेखारी जुमे जे करे अचणु थियो अॼु न अचां कल ना अॼु पची सघां मालिक साईं कर्म कयो अॼो कोई मुलाक़ात तव्हांजे मुंहिंजे नसीब में ऐं नेकनि सां मुलाक़ात थी आहे अल्लाह जो ज़िक्र करण वारनि सां मुलाक़ात थी आहे सलात व सलाम जे पढ़ण वारनि सां मुलाक़ात थी आहे मुंहिंजे लाइ बि सआदत तव्हां लाइ बि सआदत कद बेशक अफलह मन तज़क्का ओहो कामयाब हुयो ओहो मुराद खे पहुतो जेको पाक थियो कामयाबी हिकु दुनिया जी आहे ॿी आख़िरत जी आहे तो हीअ कामयाबी दुनिया जी भी आहे आख़िरत जी भी आहे नेक कमनि जी कामयाबी नेक कमनि जी मुराद जेके नेक कम करे थो हलाल रोज़ी कमाए थो हलाल रोज़ी पाण बि खाए थो बचनि खे बि खाराए थो हिते बि ख़ुदा तोखे मोहताज नथो करे क़यामत में तोखे मोहताज न कंदो तुंहिंजी रिफ़ाक़त मदीने जे मोहर सां हूंदी तुंहिंजो हथ हूंदो सरकार जी पाक दामन हूंदी कद अफलह मन तज़क्का उहो पाक थियो जेको मुराद खे पहुतो कामयाब थियो मुराद खे पहचान पाक थियण घणा क़िस्म टे क़िस्म हिकु वहबी ॿियो कसबी टियों अताई वह भी पकाई हुआ है जेके जमंदे जाम एड़ा किस्सा कलाम पाक में बचन था इन दुनिया में भी एड़ा किस्सा आहिनि जेके तारीख़ किताब लिखल ऐं ख़बरां पहुची रही त मासूम ॿार ईंदो वियो ज़बान सां क़ुरान पढ़ंदो
जे इन बचपन की हालत में पान के गुनाह को बचाए सारी जिंदगी नेकी जा कम के त्रिया हुए हैं उन्हनि जो के नेक आलम दिल अहले दिल वारन सां वास्तो है उन्हनि जी सोबत में रही करे हासिल करन था दिल जिंदा एक कामयाबी वह भी कामयाबी सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो किस्सो कलाम में इनके यो किस्सो कलाम करीम में मौजूद है। बीबी मरियम अलैहिस्सलाम शादीशुदा नहीं, अल्लाह पाक जी कुदरत सां बीबी के हमल थियो प्यार अल्लाह जी कुदरत सां बीबी हमल जॾहिं विलादत जो वक़्तु आयो शहर खां ॿाहिरि निकिरी वई हिकु वॾो दरख़्त बीठो हो उन हेठां वञी वेही रही बचड़ो ॼायो और असां लाता बच्चा जो मथो चुमे थी बच्चा तो कुदरत जो जावल मां तो शादी कान कई है मुझे कौम के मलामत दींदी मौला करे मुलादन को बचाईंदो घणो वक्त वेठी आखिर तंग थी घर पहुंची जॾहिं घर पहुंची है सारे शहर में खबर पइजी वई त बीबी मरियम ॿार ॼणियो मानू खा गंदा आवाज निकली हर को आयो को किए चवे बीबी सांझ मुंह हेठा बचड़ो कच्छ में पान इशारो करे इशारत ले कौम के गुस्सो आयो तो बच्चे ने इशारो करे थी मासूम बच्चो नो जाओ किए ॻाल्हाईंदो ये जुल्म बीबी पंहिंजे मथां करे वेठी आहे जॾहिं कौम जो गुस्सो ॾिठो बच्चे उन बच्चे छा कयो पंहिंजे जान के फासीरो करे खबी बाह ते टेक ॾेई सॼो हथ ॿाहिरि कढी इशारे सां ॿुधाए कौम जी कौम जरा मुतवजा थे हमारे काल इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बंदो आया अब्दुल्ला सोचे मता को अल्लाह समझे मां के या अल्लाह जो पुट समझे अग में अल्लाह जी वदान के ज़ाहिर करे वो बयान करे काल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया ओ मुझी कौम मां खुदा ना खुदा जो बंदो आया अल्लाह पाक मूंखे पंहिंजी कुदरत सां पैदा कयो आहे अल्लाह पाक मूंखे किताब इंजील अता कयो आहे वजअलनी नबिया मालिक से मूंखे इंजील किताब अता करे सिर ते नबूवत जो ताज रखियो आहे तेरे कौम ही अल्फाज ॿुधा हर कुझु एड़ियूं पाकायूं किताबनि में अचनि थियूं केतिरा बच्चा जाया ॼमण सां मां जे पेट मां क़ुरान पढ़ंदा ॿी पाकाई कसमी कम ते मौक़ूफ़ नंढड़ो ई आहे सम्झ में आई आहे नेकी ॼमाइल आहे पाकाई में पाकाई आहे गुनाह जे वेझो ई नाहे ताजो सारी जिंदगी नेकी में गुज़ारे ये बी पकाई टी पकाई अताई कहीं भी नेक खां चार तरीका है कादरी नक्शबंदी चिश्ती सरवर्दी चार ही तरीका असांजा सच्चा है कहीं भी तरीके जे नेक आलम आले दिल खां सिक वारो सबक वठी पंहिंजे दिल खे कहीं भी कामिल खां अदा थी वई महिरबानी जे महिरबानी सां तहां वक्त जे निकर खां वक़्तु आयो
हज़रत सैयद रहमत अली रहमतुल्लाह, बुज़ुर्ग साहिब मशहूरी रहमतुल्लाह, ॿिया कई आलम अहले दिल थी गुज़रिया आहिनि जिनजी सोबत में हज़ारनि लखनि जे तइदाद में उहे बेदीन ला दीन दीनदार थी विया, गुनाहन खे छॾे नेकी ॾे माल थी विया। सारी रात सुभान जिन जागी यादि कयो उन्हनि जी अदु लतीफ़ थी थिए मिटीअ लधो मान, मिटी कीअं मान लधो ज़ाहिरन बर्द मुजाहिद जी क़ब्र हज़ार मान मिटनि जा मथो आहिनि, पर हक़ीक़त में पाण फरमाइनि था क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। इहा क़ब्र आहे हक़ीक़त में जन्नत जो बाग़ आहे। मदीने पाक में वेंदे दिल में सिंध थींदी त रियाज़ुल जन्नत में नफ़िल पढ़ा, वक़्त मिली वियो नफ़िल में नफ़िल थियो थींदो ई पियो त उन्ही बाग़ मां टुकड़ो अल्लाह पाक मोमिन खे क़ब्र में अता करे थो। ज़ाहिर क़ब्र आहे पर हक़ीक़त में जन्नत जो बाग़। कद मन तज़क्का उहो पाक थियो, उन्ही के पाकाई मिली, उन्ही मुराद हासिल कई जेको पाक थियो। हिकु पाकाई वह भी पाकाई कम ते नेकीअ ते मौक़ो। सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी, महबूब सुभानी, कुतुब रब्बानी मशहूर वाक़िआ 40 साल मुसलसिल इशा जी नमाज उन्हीं वज़ू सां पढ़ी त उहो वज़ू सारी रात क़ाइम रहो, सुबुह जी नमाज उन्हीं सां दोस्तों परचाया मिठे मालिक खे कुछ ना है, दुनिया फानी अख बूटींदे बीबी साण बेवाह थींदी, बच्चा यतीम थी वेंदा, माल तक़सीम थींदो त हक़ ई हो आहे रुखर उहो विहार जो पए न थिए पुराणो, उहो वखर विहार, उहो वखर ख़रीद करे जेको सकरात में कम अचे, क़ब्र में कम अचे, क़यामत जे ॾिहाड़े कम अचे। जिन पंहिंजे हबीब जे फरमान खे सीने सां लाए बातल जे कमनि खां पंहिंजे क़दमनि खे पोचे करे उन फरमान खे चिमिड़ी पिया त क़यामत जे ॾिहाड़े उहे नबी पाक जे आगोश पहुतो। दोस्तों तकलीफ़ की हालत आहे नथो ॻाल्हाए सघां, वक़्तु बि घणो गुज़री वियो आहे, सारा ॼाण टे ॼाण पर वक़्तु केतिरो बि गुज़रंदो दिलि खे सुकून ई सुकून आराम ई आराम आहे। छो त ही वक़्तु जेको आहे जो फरमान तव्हांजे करण ते पहुचे थो, हे क़ल्ब जो सुकून आहे, दिलि जो आराम आहे। दिलि तां जेके कारा दाग़ गुनाह जेके टिकाल थी पवनि था, जीअं कलई लोह खे अछो कंदी आहे त अहिड़ीअ तरह इन कारी दिलि खे अॼोका कलाम, अॼोका गुफ़्तगू, ख़ुदा जो ज़िक्र, नबी ते दरूद कारी दिलि खे अछो करे थो। त इन्ही अछाण जे मुहाबे सकरात ईंदी त ज़बान में ज़रूर कलमो तैयब थींदो, हेॾो मौत जा माण्हू ईंदा, हेॾो आवाज़ कोन कंदो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ईमान त खात्मा लाद में लाहे, लाद में लाहे कांधी मोटंदा माना मिटन जा मथो वेंदा, ही मोटंदा खुदा जा मलाक कब्र में दाख़िल थींदा, मालिक साईं पंहिंजे बंदे खे उते जीआरींदो, क़ब्र में उथी बीहंदो, 3 साल थींदा मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक, बेख़बर रब तुंहिंजो कहिड़ो आहे, जिन रब खे सुञातो, रब खे यादि कयो, उहो इज़त ॾेई सघे थो, ज़िलत ॾेई सघे थो, मौत ॾेई सघे थो, हयाती खे वधाए सघे थो, गुनाह बख़्शे सघे थो, थोरे खे घणो करे सघे थो, घणे खे थोरो करे सघे थो। ख़ुदा खे हिकु वाहिद सम्झो छा अल्लाह अकबर। मन रब तुंहिंजो कहिड़ो
इन मिठे मालिक के दुनिया में सुना तो रबी अल्लाह रब असांजो अल्लाह वरी पुछंदा मां दीन का दीन तो जो कहो जेके हक जे हराम ते साबित रहा नबी जे फरमान ते पुख्ता रहा का भी बात ताकत उनके लोडे न सकदी ये लोडी दा विया ये हक जे कदम मुददा विया हा चंदा मां दीन का दीन मुझे इस्लाम आहे वरी पुछंदा मन नबियों का नबी तो जो कहो जिन जो प्यारे नबी मोहम्मद मुस्तफा साहब दिल में इश्क नबी आ सलात सलाम छा चवंदा मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफा है तॾहिं इहे टई सालनि जा जवाब पूरा ॾींदो त रब सां पंहिंजी कुदरत सां उनजी क़ब्र खे रियाज़ जन्नत जे बाग़नि मां बाग़ दोस्तों ये हयाती कुछ हर शय पर केतरो गडो कदे जिंदगी गुजरी हुई ढेर गडो कई कब्र में खड़े कुछ अल्लाह से वो शय ठा है वो सरमायो गडो कर जो कब्र में कम अचे जो हश्र में कम अचे इन हक जो सरमायो गडो कयो क़यामत जे ॾिहाड़े औलाइका अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन औलाइका रफीका इन दी रिफ़ाक़त अंबिया अलैहिस्सलाम सां उम्मत जे सिद्दीक़नि सां उम्मत जे शहीदनि सां उम्मत जे सालिहनि सां हूंदी केॾो ख़ुदा जो करम दोस्तों हक वारनि खे अॼु बि क़ल्ब में सुकून आहे जंहिं हक खां कदम फेरे बातिल मोटिया केॾी बि करार न आहे या करार आहे मिठे मालिक जे इस्म पाक में करार आहे जे करार आहे मदीने वारे साईं जे दरूद पढ़ण सां अल्लाह पाक मूंखे नसीब करे ये आज वाला दुआ है तकलीफ़ हालत दुआ करो अल्लाह पाक मुझे फर्ज अल्लाह के कामिला शफ़ा अता करे अल्लाह पाक तहज्जुद में मुरादों पूरी करे अल्लाह पाक हर बुरे कम खता के अमन में रखे अल्लाह पाक आसावा के हर मोमिन के पांजी रज़ा अता फरमाए रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल-मौत व रहमना عند الموت ولا تعذبنا بعد الموت ولا تحاسبنا يوم القيامة إنك على كل شيء قدير اللهم اغفر لي وارحمني وتب علي إنك أنت التواب الرحيم اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك ثبت قلبي على دينك يا حي يا قيوم برحمتك استغيث برحمتك استغيث صلى الله على خير خلقه سيدنا ومحبوبنا ومحبوب قلوبنا محمد وعلى آله وأهل بيته صحابه أجمعين آمين بجاه سيد المرسلين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم